दादा श्याम श्री सुखमनी साहिब अष्टपदी नाई पौड़ी पंजी। बीज मंत्र सरब को ज्ञान, चहवर नाम जपै को नाम। जो जो जपै तिसकी गत होय, साध संग पावै जन कोय। कर कृपा अंतर उर धारै, पशु प्रेत मुगद पाथर को तारै। सर्ब रोग का औखद नाम, कल्याण रूप मंगल गुण गाम। काहू जुगत किते न पाइये धर्म, नानक तिस मिलै जिस लिखिया धुर करम। काहू जुगत किते न पाइये धर्म, नानक तिस मिलै जिस लिखिया धुर करम। हरि नाम आहे मूल मंत्र, उनमें आहे सभिन लाइ ज्ञान। पर चइनी वर्णन में को आहे, जंहिंजो नाम में आहे जप ध्यान। जो नाम जपे उनखे मुक्ति मिले, पर साध संगत करे नाम पाए को विरले। प्रभु जी कृपा सां जो सत्संगी पंहिंजे अंदर नाम धारे थो, सो सभिन पसुन प्रेतन मूर्खन अस्थूल पत्थर वांगुर कठोर जीवन खे तारे थो। सभिनी रोगन जी दवा एक नाम आहे। गोबिंद जे गुणन गाइण करे सब आनंद ऐं मंगल आहे। ओहो सत धर्म नाम धर्म कंहिं बि ॿाहिरीअ जुगतीअ या अटकल सां नथो मिले। ओहो तंहिंखे ई थो मिले जंहिंजे मस्तक कपाट में धुर खां लिखियल आहे। उनखे नाम मिले थो जंहिंजो करम भाग खुले। मन प्रबोध 29 का 32 ताईं। एक नाम जो जपिए, सो सो पावे प्रीतम रूप। नूरी गोबिंद गाए मना, कर निवास मंज ज्योत अनूप। मन जय माया मंज रख्यो, उनत विसार्यो राम नाम। नूरी गोबिंद गाए मना, भजन बिना सब पूरा काम। मोह माया जो अटक्यो आ, सो मूर्ख अंधो बेकाम। नूरी गोबिंद गाए मना, जीवन में जप राम नाम। जन्म जन्म बेट क्यों आई, उतरी नायत कृष्ण प्यास। नूरी गोबिंद गाए मना, भगवान बिना न काई आस। नूरी गोबिंद गाए मना, भगवान बिना न काई आस। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। वैर भाव खां जो रहे थो परे, ऐं सभिनी जो मित्र। अभिमान ममता बिना खिम्यावान, दयालु रहे जो सदा संतोषी। ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान।
यतन में रतन जो रहे तो पके निश्चवारो, मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्तमय जो प्यारो, सोई भक्तमय जो प्यारो। जिजे की न कहीं खान कहीं खेत जा रे, चिंता खुशी खान यारो, हसद नाह जाएंगे न कि क्रोध को, सोई भक्तमय जो प्यारो, सोई भक्तमय जो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो, चिंता बिना जो करे तो सुधारो, फल की इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्तमय जो प्यारो, सोई भक्तमय जो प्यारो। बिना हर्ष आई द्वेष त्यागे तो जो भलो आई बुरो, चिंता रहित जो न उमेदू अरे, सोई भक्तमय जो प्यारो, सोई भक्तमय जो प्यारो। शत्रु मित्र ईमान अपमान, छद गर्मी आई सुख दुख सबिन में समाभाव रखे तो, रहे राजी सबते निंदा स्तुति में सागी रीत हले तो, धन नजर मिलकत बिना शांति को अस्थिर चित्त वारो, सब्र में रहे जो सोई भक्तमय जो प्यारो, सब्र में रहे जो सोई भक्तमय जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो, वछे शरण में जी सोई भक्तमय जो प्यारो, सोई भक्तमय जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो, वछे शरण में जी सोई भक्तमय जो प्यारो, सोई भक्तमय जो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो छो। जय 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 जगदीश हरे, ओम जय 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 जगदीश हरे। ऊंधे अंदर प्राणपति अच्छी पाण तू मेहर में मुश्की मथे सुवारे शांति के उभ में सिज चंड तारन किया प्यो थो चिमकी। जय 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 जगदीश हरे, ओम जय 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 जगदीश हरे। खणी पाण साकिया अच्छी सुवारा सामुडी निर्मल निर्मल मोती भक्तन प्यारा सुअमिनियारा। अजब ही आहिन अजब ही ज्योति। जय 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 जगदीश हरे, ओम जय 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 जगदीश हरे। जुग जुग तुझी ज्योत जगेशल जुग जुग नंदन लीला पार। कल जुग में नगारो तुझी
तुंहिंजो सुंदर रूप तुंहिंजो तुंहिंजो गिरधारी जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे अन तन लोकन जाए नाथा कर जोड़ी कर चरणन तुझे अची बिया नूरी दर्जी दासी दर्शन लाइ प्यासी तुंहिंजो गंगा जल शल रोज पिया जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे 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 जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे Nuri Granth, page 557. 557. शब रोज नकरी तख्त लय नकी बख्त लय तमन्ना अथम नकी राज लय नकी भाग लय तमन्ना अथम नकी सिद्ध शक्तियों थियूं मूंखे खपनि नकी वीचार था वैकुंठ वञनि हिकु प्यार तुंहिंजो साईं चाहियां हिकु नूर तुंहिंजो कीअं पायां नकी होश आहे पियो थो रड़ां न ताक़त अथम आउं कीअं चरां पवन पूर नूर पंहिंजे से निहार दिल खे धोई पाणी पीआर जो तंबूरो आहे मूंखे तो ॾिनो उन जी तंद तार ते मूं रुनो फ़क़ीरनि जो मिलियो मूंखे ख़ज़ानो आहे सोई सचो धन सभु ॿियो बहानो आहे खोले घूंघट तो ॾिनो संग पंहिंजो कमल मुखड़ो तुंहिंजो वक़्तु मुंहिंजो ॾिस प्यारा दिलि में अथम सिक जो ई सोज़ ॻोढ़ा ॻाढ़ियां तो पुकारियां शब रोज़ हिन हाल मुंहिंजे जी अथई हिक ई दवा भंज पाण पिंजरो न रख मूंखे जुदा दुख दिन जे सब सुख मां भाया दुख दिन जे सब सुख मां भाया एक फज़ल तुंहिंजो फाज़ल न ॿियो कुझु चाहियां मुंहिंजी बेड़ी पुरानी लॻाइज किनारे आहियां आऊं दादल तुंहिंजे पनारे साल सारा ॿिया कीअं गुज़री
कीअं गुज़री तुंहिंजो नाम दादल वञे थी न विसरी ही साल सारा ॿिया कीअं गुज़री तुंहिंजो नाम दादल वञे थी न विसरी वञे थी न विसरी वञे थी न विसरी ही साल सारा जागी जागी राजा एक तोखे पुकारिया जागी जागी राजा एक तोखे पुकारिया तुंहिंजे अचण लाइ वेठी वातूं निहारिया तुंहिंजे अचण लाइ वेठी वातूं निहारिया संसार सारो आहे घोर घमसान संसार सारो आहे घोर घमसान बिना दादल अची तुंहिंजो अहसान बिना दादल अची तुंहिंजो अहसान ही साल सारा ॿिया कीअं गुज़री तुंहिंजो नाम दादल वञे थी न विसरी ही साल सारा लकीबत ना मुक्ति चाहिया लकीबत ना मुक्ति चाहिया तुंहिंजो प्यार दादल अची शाल पाया तुंहिंजो प्यार दादल अची शाल पाया आहे अंजलि हो आहे अंजलि बिखारन बीठी तुंहिंजे दर दे प्यार दादल जनम तू सफल कर दे प्यार दादल जनम तू सफल कर दे प्यार दादल जनम तू सफल कर जनम तू सफल कर ही साल सारा ॿिया कीअं गुज़री तुंहिंजो नाम दादल वञे थी न विसरी ही साल सारा ॿिया कीअं गुज़री तुंहिंजो नाम दादल वञे थी न विसरी वञे थी न विसरी वञे थी न विसरी हणी
दिल खे चोट खसे मुंहिंजी ओट हणी दिल खे चोट खसे मुंहिंजी ओट पखी प्यारा प्यारा उड़ामी विया पखी प्यारा प्यारा उड़ामी विया करे रहम रांदियूं करे दिल रुमांदियूं करे रहम रांदियूं करे दिल रुमांदियूं पखी प्यारा प्यारा उड़ामी विया पखी प्यारा प्यारा उड़ामी विया चरणन विहारे पोए रुअर रुआरे चरणन विहारे पोए रुअर रुआरे पखी प्यारा प्यारा उड़ामी विया पखी प्यारा प्यारा उड़ामी विया नीह में निहारे पंहिंजो प्यार प्यारे नीह में निहारे पंहिंजो प्यार प्यारे पखी प्यारा प्यारा उड़ामी विया पखी प्यारा प्यारा उड़ामी विया हुई रात सहाई देई विया जुदाई हुई रात सहाई देई विया जुदाई पखी प्यारा प्यारा उड़ामी विया पखी प्यारा प्यारा उड़ामी विया करे तिन खे याद करया बैठी फरियाद करे तिन खे याद करया बैठी फरियाद पखी प्यारा प्यारा उड़ामी विया पखी प्यारा प्यारा उड़ामी विया वेठा कीअं विसारे हाय अंजलि पुकारे वेठा कीअं विसारे हाय अंजलि पुकारे पखी प्यारा प्यारा उड़ामी विया पखी प्यारा प्यारा उड़ामी विया सजोड़ी हो अंदर अथम ही हवाई सजोड़ी हो अंदर अथम ही हवाई दोस्त जे देस मां ख़बर कान आई दोस्त जे देस मां ख़बर कान आई सजोड़ी हो अंदर
कांगल कोई अज सुबह जोत आयो, न कांगल कोई अज सुबह जोत आयो। सजो ॾींहुं में दुन वयो आ अजायो, सजो ॾींहुं में दुन वयो आ अजायो, सजो ॾींहुं अंदर अथम ही अवाई। लगे जोर साजे हवा आऊं निहारा, अचे केर थोही वर वर पुकारा। लगे जोर साजे हवा आऊं निहारा, अचे केर थोही वर वर पुकारा। दरते बुधा थी जे आऊं कोई खुड़ को, दरते बुधा थी जे आऊं कोई खुड़ को। वरी दिल जे अंदर उथे थो तउल को, वरी दिल जे अंदर उथे थो तउल को। सजो ॾींहुं अंदर अथम ही अवाई। अज रात साजना बिना किया सुमां, गमगीन दर्दन में पेई घुमा। अज रात साजना बिना किया सुमां, गमगीन दर्दन में पेई घुमा। हाणे मोट नूरी मुया खे जियार, हाणे मोट नूरी मुया खे जियार। लोकन लिखाए अची ॾेखो दीदार, लोकन लिखाए अची ॾेखो दीदार। सजो ॾींहुं अंदर अथम ही अवाई। दोस्त जे देस मां ख़बर कान आई, दोस्त जे देस मां ख़बर कान आई। सजो ॾींहुं अंदर, सजो ॾींहुं अंदर, सजो ॾींहुं अंदर, सजो ॾींहुं अंदर। खुदा का खुदा का खुदा का नूर।
खुदा हाफिज, 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 खुदा हाफिज। अचो हाणे, अचो हाणे मुंहिंजा प्यारा वतन वासी, वठां मोकल अवां खां थे आयासी सलाए प्यासी। खुदा हाफिज, खुदा हाफिज, खुदा हाफिज, खुदा हाफिज। मुंहिंजन सुपनन अही वर वर आया आयो, आया आयो। अची हाणे सजण मुंहिंजा दिलियुनि जो वार आलायो। खुदा हाफिज, खुदा हाफिज, खुदा हाफिज, खुदा हाफिज। बीठी त्यारा है हाणे मुंहिंजी बेरी, मुंहिंजी बेरी। अची आसी सॼो पंहिंजी करियो न कीन का देरी। वञण जी वेल आई आ, थिए तो ॾींहुं अॼु पूरो। बाज़ीगर जी आही बाज़ी ख़तम थियो खेल समूरो। खुदा हाफिज, खुदा हाफिज, खुदा हाफिज, खुदा हाफिज। गुलाबी गुल सफेदी फुल अची तिन सां निहारियो मूं। वरी हिकु बार भरे प्यालो कुर्ब कुहने जो प्यारियो मूं। खुदा हाफिज, खुदा हाफिज, खुदा हाफिज, खुदा हाफिज। हयाती हिन जो बख़्शिशूं खणी खिन में वञा थी हां। वरी मोटी अची मिलंदसि तंबूरे जी खोलींदसि तां। अथम ना प्यास मोती लाइ
मर्युन जो पसाथी नो घणी आखिन में तिन जी खाक वन्याती जित वेठो गाए नूरी श्यामा कुंज में ग्रास थो जेशु वजाए नूरी श्यामा कुंज में ग्रास थो जेशु वजाए खुदा हाफिज 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 खुदा हाफिज। सूरज में है सहरा में है सागर में है बादल में है खुदा का नूर 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 खुदा का नूर। इस धरती पर क्यों आए हैं? हम ये भाग दौड़ क्यों कर रहे हैं? स्वर्ग लोक की प्राप्ति ही जीवन का लक्ष्य है। हाँ हाँ, हर मनुष्य को इच्छा होती है कि वह स्वर्ग की खुशियां और सुख पाए। स्वामी जी, स्वर्ग की इच्छा तो हर व्यक्ति करता है, किंतु प्रश्न यह है कि स्वर्ग की प्राप्ति की कैसे जाए? संसार की मोह माया को त्याग कर मनुष्य को साधना में मग्न होना चाहिए। तपस्या में लीन होकर ही मनुष्य अज्ञान के अंधकार से निकल सकता है। मेरे विचार से स्वर्ग में स्थान पाना हो तो नियमित रूप से मंदिर जाना अति आवश्यक है, और साथ ही साथ पूजा पाठ करना भी आवश्यक है। यही तो एक पथ है जिससे हमें मोक्ष मिलेगा। नहीं मुनिवर, मुझे लगता है सबसे आवश्यक है वेदों का ज्ञान। वेदों का ज्ञान ही सर्वश्रेष्ठ है। इसके बिना मानव जीवन व्यर्थ है। महर्षि, अन्न और जल का त्याग भी अत्यंत महत्वपूर्ण है। कठिन उपवासों को झेलकर ही मनुष्य स्वर्ग के योग्य हो सकता है। स्वामी जी, इस जन्म मरण के चक्कर से मुक्ति पाने के लिए वेदों के अनुसार बड़े बड़े हवन और यज्ञ करने चाहिए। हवन में आहुति देने से हमारे जन्म जन्म के पाप कट जाएंगे। इससे भी अधिक महत्वपूर्ण है चारों धामों के दर्शन। जगन्नाथपुरी, रामेश्वर, द्वारका और बद्रीनाथ, इन तीर्थों की यात्रा करके हमें स्वर्गलोक अवश्य मिलेगा। पूजा पाठ, चार धामों के दर्शन, मंदिर जाना, वेदों का ज्ञान, ये सब बहुत अच्छी बातें हैं। स्वर्गलोक की आशा तो सभी रखते हैं, पर आप में से मुझे ये बताओ कि स्वर्ग त्यागने के लिए कौन तैयार है? स्वर्ग का त्याग कर दे? आप स्वर्ग नहीं जाना चाहते? आप ये क्या कह रहे हैं? दादाजी, आप स्वर्ग क्यों त्यागना चाहते हैं? इसकी क्या वजह है? मुझे स्वर्गलोक की खुशियां नहीं चाहिए। इस धरती पर इतने सारे लोग हैं जो गरीबी की आग में जल रहे हैं, जिनका जीवन
दर्द और पीड़ा से भरा हुआ है। मैं तो ईश्वर से यही प्रार्थना करता हूं कि ऐसे लोगों की पीड़ा दूर करने का साधन बन सकूं। मैं मुक्ति पाकर क्या करूंगा? मेरी तो बस यही इच्छा है कि मैं बार बार इस धरती पर आ सकूं और मानव जाति की सेवा कर सकूं। आई डू नॉट एस्पायर फॉर मुक्ति। मुझे न प्यास मुक्ति की। फना हो जाऊं है एक प्यास, मुझे ना प्यास मुक्ति की, फना हो जाऊं है एक प्यास। दरिद्रों के चरणों में मैं देखूं प्रियतम का प्रकाश, मैं देखूं प्रियतम का प्रकाश, मैं देखूं प्रियतम का प्रकाश। हरे कृष्णा दादा श्याम, हरे कृष्णा राम 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 दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम, हरे कृष्णा राम 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 दादा श्याम। प्यारे सत्संगियों, वचन मुखे ही आया। श्री सुखमणि साहब अष्टपदी ऊनी पौड़ी थी। श्री सुखमणि साहब अष्टपदी ऊनी पौड़ी थी। मन पर बोझ है हर कायनात, मन पर बोझ है हर कायनात, दर्द से धावत आवे छाल। मन पर बोझ है हर कायनात, दर्द से धावत आवे छाल।
दह दिस, दह माना दह, दिस दिस माना क्वार्टर्स, दह तरफ, दह दिस धावत, धावत माना भिटके, चौगिर्द चौधार प्यो भिटके, दहनी क्वार्टर्स में प्यो भिटके, प्यो भिटके, प्यो भिटके, केर प्यो भिटके, केर मुझा प्यारा सत्संगी भावरो हाई भेनरू, केर प्यो भिटके, चौगिर्द चौधार, केर प्यो भिटके, माँ आया मामा हिकु हिकु, हाथी प्या भेटिकूं, प्या भेटिकूं, प्या भेटिकूं, पर असी न था भेटिकूं, प्या भेटिकूं, प्या भेटिकूं, रोज़ 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 प्या डोरूं पायूं, पर असी न था डोरूं पायूं, केर प्यो भेटिके, केर असांजे अंदर आत्मा आहे, आत्म नथो भिटके, अव्हां मां हिक हिक जे अंदर रूह आहे, उन रूह जो नातो रूहानी दुनिया सां आहे, सनरो धागो, स्लेंडर थ्रेड, सनरे धागे सां अव्हां जो नातो उन दुनिया सां आहे, अव्हां जो रूह हमेशा 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 अव्हां जो रूह उन अदृश्य दुनिया सां आहे, कोई कोन अव्हां खे मुंझाए, कोई कोन अव्हां खे केराए, इहो सनरो धागो, इहो स्लेंडर थ्रेड, इहो सूतर सूतर सूतर, इहो सूतो, सनरो सूतो अव्हां जो रूहानी दुनिया सां आहे ऐं रहंदो। इन जी साबिती करी केतिरो बि तव्हीं प्रभुअ खां परे हुजो, ॾिसो ओचितो कंहिं ॾींहुं सत्संग में अचो था, कंहिं सतपुरुष जा वचन ॿुधो था, कंहिं प्रभुअ जे प्यारे जा अखर ॿुधो था, संतनि जी बाणी ॿुधो था, भक्तनि जा शब्द गीत ॿुधो था, गुरबाणी संत बाणी तव्हीं श्रवण करियो था, ओचितो अव्हां जी अखियुनि में पाणी अचे थो, छो थो पाणी अचे? इहे अखर ॿुधी अव्हां जे रूह खे अचे थी यादगिरी, अव्हां जो रूह ॻंढियल उन रूहानी दुनिया सां, उन दुनिया जी तव्हांखे यादगिरी अचे थी, ऐं अमी ॻोढ़ा था ॻारियो, अखियुनि में पाणी, अखियुनि में पाणी, कहिड़ो बि पापी हुजे, कहिड़ो बि गुनहगार हुजे, उन जे रूह जो धागो, सनरो धागो सिक जो साईंअ जे चरणनि सां ॿधल आहे, रूहानी दुनिया सां ॿधल आहे, आत्मा आत्मा आत्मा, अव्हां जो स्पिरिट अंदर जी आत्मा रूहानी दुनिया सां ॻंढियल आहे। तंहिं करे केतिरा दफ़ा 6 महीना 12 महीना 6 साल 12 साल अमी विसारे छॾियो था, पर हिकु ॾींहुं अची वियो था सत्संग में, हिकु ॾींहुं कंहिं सतपुरुष जी बाणी ॿुधो था, हिकु ॾींहुं अव्हां जे अंदर में तब्दीली अची वञे थी, ॻोढ़ा ॻारियो था, रोदन करियो था ऐं घर वञी पुकारियो था,
हे प्रीतम तोखे विसारियो मूं हेतिरा ॾींहं वधीक न विसारियां छॾ न विसारियां प्यारे सत्संगियो विसारियो कंहिं ऐं यादि कयो कंहिं यादि कयो आत्मा रूह पर विसारियो कंहिं मन न विसारियो अव्हां खे रूह आहे ऐं अव्हां खे मन आहे मन थो अव्हां खे भिटकाए मन थो वरी वरी अव्हां खे प्रभुअ खां परे परे वठी हले मन अथव गुनहगार मन थो अव्हां खे पापनि में छिके पापनि में किराए तृष्णाउनि लालचाउनि गुनाहनि अपराधनि वेसर में मन थो अव्हां खे मुंझाए मन थो अव्हां खे अटकाए अमी अक्सर चई आहियो घुमो पिया फिरो पिया कमकार करियो पिया अफ़सोस अमी मन चक्कर में आहियो पर कॾहिं कॾहिं शायदि कंहिं वक़्तु प्रभुअ जी अहिड़ी कृपा थिए अमी सुजाग थियो था अक्सर अमी निंड में आहियो भ्रांतिअ में आहियो भुलियल आहियो भिचको पिया छो त अमी मन जे ज़ाब्ते में आहियो पर कॾहिं कॾहिं अमी सुजाग थियो था निंड गफ़लत मन जी छले अमी यादि करियो था आत्मा खे यादि करियो था उहो आत्मा निर्लेप हमेशा आत्मा अंदर जो रूह सदा रोशन इहो अंदर जो रूह तव्हांजो ॻंढियल आहे जन्म में इहो रूह तव्हांजो साईं सां ॻंढियल आहे तंहिं करे असां मां हिक जी लाइ उमेद आहे मथां निराश थियो निराश न थियो छो त अमां मां हिक जो रूह रहमान सां ॻंढियल आहे नातो द थ्रेड ऑफ द आत्मन जंहिंखे प्राचीन योगिन ईश्वन कोठियो सूत्र आत्मा जो सूतो ॻंढियल आहे साईं सां पर मन अफ़सोस मन अची थो अव्हां खे ज़ाब्ते में रखे ऐं मन पियो भिटकाए मन जो सुभाउ इहो अथव मन चाहे भिटकण प्यारे सत्संगियो केॾो न तव्हीं भिटको पिया केॾो न रोज़ जे कमकार में वेसर साईं जी भिटको पिया रोज़ जे जीवन में अव्हां जी निंड अव्हां जी गफ़लत अव्हां खे भिटकाए पई पिया भिटको ॾाढो पिया भिटको ऐं तंहिं करे ॾाढो सठियो अथव केतिरो न सठियो अथव केतिरा न ॻोढ़ा ॻाल्हिया अथव केतिरा न ॻोढ़ा सतन दीपन जा सत समुंड तिन जो पाणी खणी कठो किचे इन्हनि सतनि दीपनि जे सतनि समुंडनि जे पाणीअ जा फुरा पर मां वधीक ॻोढ़ा ॻाल्हिया आहिनि समुंडनि खां वधीक ॻोढ़ा तव्हां ॻाल्हिया आहिनि केॾो न तव्हां सठियो आहे प्यारा मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं प्यारियूं भेनरूं अव्हां ॾाढो रुनो आहे पर वरी वेसर में वञो था अव्हां ॾाढो रुनो आहे ॾाढा ॻोढ़ा ॻाल्हिया अथव ॿुधो अॼु संतनि जी बाणी ॿुधो अॼु संतनि जी पुकार ॿुधो अॼु संतनि जी ललकार ॿुधो अॼु संतनि जो आवाज़
संत छा था चवन, गुरु जिन छा था चवन। मन परबोध है हर कायना, दाद सधावत। वीचारो मन भिटकियो आहे, उनखे परबोध ॾियो, उनखे सिख्या ॾियो कहरी। मन परबोध है हर कायना। मन खे चओ, हे मन, हरिय जो नाम यादि कर, आ बैठा। हरिय जो नालो यादि कर त तूं अस्थिर थी, तूं चंचल खां छुटी, तूं भिचकन खां छुटी। त हरिय जो नालो, हरिय जो नालो रख अंदर। हे मन, ॾाढो भिचकियो आहे। हे मन, मूंखे ॾाढो रुआरियो अथई प्यारा। ऐं अमी फ़क़ति हींअर नथा रो, अमी सुपननि में रो था, निंड में रो था। उथो था, विस्तरी वञे थी, तव्हांखे ॻाल्हि विस्तरी वञे थी। निंड में अमां जी ज़िंदगी कहरी तव्हांखे यादि नथो अचे, किन थोरनि खे यादि अचे थो। निंड में, निंड जे सुपननि में अमां रुनो आहे, वरी वरी रुनो आहे। ऐं वधीक हिन जन्म में तव्हां फ़क़ति कीन रुनो आहे। कोटि कोटि जन्म, कोटि कोटि जन्म जे पर्दनि जे रूप में अंदर में छिपियल आहिनि, अंदर में लिखल आहिनि। हिक हिक जन्म में अमां रुनो आहे, ॻोढ़ा ॻारिया आहिनि, ॻोढ़ा न ॻारियो। प्यारे सत्संगियो, प्यारे भाउरो, मुंहिंजूं प्यारियूं भेनरूं, प्यारे बालक, प्यारियूं बालकियूं, वधीक रोदन न करियो, न करियो, न करियो। उथो, जागो, निंड ग़फ़लत छॾियो। मन खे सम्झायो, मन खे सम्झायो, मन खे सम्झायो। दिल जे अंदर वरी पुकारे पुकारे मन खे सम्झायो। हे मन, हे मूर्ख मन, हे मूर्ख मन, उथ जाग, उथ जाग, उथ जाग। निंड न कर तूं, ग़फ़लत में वेह न तूं, वधीक वधीक निंड ग़फ़लत में न वेह तूं। हरि नाम, हरि नाम, हरि नाम, हरि नाम तूं ॻाए। हरि नाम दिल जे अंदर तूं रख प्यारा। हरि नाम, हरि नाम, हरि नाम, त तूं अस्थिर थी, तुंहिंजी चंचलता झूठ थिए। हरि नाम ॻायो, हरि नाम ॻायो, हरि नाम ॻायो, हरि नाम ॻायो, हरि नाम ॻायो। पंहिंजो मानिक जन्म सफल करियो, सफल करियो। ओम ब्रह्म कृपा ही केवल, विष्णु कृपा ही केवल, गुरु कृपा ही केवल। ओम शांति शांति शांति। गुरुदेव प्यारा, गुरुदेव प्यारा, गुरुदेव प्यारा, गुरुदेव प्यारा। तुंहिंजा थोड़ा मूं ते आहिनि लख हज़ार। हीअ जीवन समूरी आहे तुंहिंजो उपहार। गुरुदेव प्यारा, गुरुदेव प्यारा, गुरुदेव प्यारा, गुरुदेव प्यारा, गुरुदेव प्यारा, गुरुदेव प्यारा। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, प्यारे दादा जो उपदेश दह दिस धावत, दह दिस धावत। इन्हनि टिन अखरनि में मां सम्झां थो असां मां 99% इंसान, शायदि उन खां वधीक, उन्हनि जी तस्वीर चिटियल आहे।
कीअं न असांजो मन 10 ॾींहं दशाउनि में पियो भिटके ऐं जीअं मन पियो भिटके तीअं असीं पिया मन सां भिटकूं ऐं जीअं पिया भिटकूं असांजी बेआरामी वञे पई वधंदी जीअं बेआरामी वञे पई वधंदी तीअं अंदर में अशांती ऐं जिते शांती आहे उते सुख आहे की न, सचो सुख आहे की न। अर्जुन पुछे थो न श्री कृष्ण खां, भगवान मूंखे तूं ॿुधाए सुखी इंसान केरु आहे, सुखी इंसान जी निशानी कहिड़ी आहे, सुखी इंसान थिए उन जो शर्त कहिड़ो आहे। ऐं भगवान 3 अखरनि में इन जो जवाबु ॾिए थो। अर्जुन खे चवे थो, अर्जुन मुंहिंजा प्यारा, अशांतस्य कुतः सुखम, जंहिं इंसान जे दिलि अंदरि अशांती आहे उहो सुखी थी कीअं सघंदो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु हिकु इंसान सुखी थियणु चाहे थो, हिकु चाहे थो मां सुखी थियां, पर सुख जे तलाश में पियो भिटके ऐं जीअं पियो भिटके तीअं संदसि अंदरि अशांती पई वधे, पाण खे वधीक दुखी पियो करे। शांती त आहे प्यारे प्रभु जे कमल चरणनि में, शांती त आहे संतनि सतपुरखनि जे संग में, शांती त आहे दुखियनि दरिद्रनि ग़रीबनि मिसकीननि पशुनि पखियुनि जे शेवा में। जंहिंजे अंदरि शांती प्रकाश थिए थी उहो सुखी इंसान। करोड़पति सुखी की न अथव, लखापति सुखी की न अथव, मूंखे मिलिया आहिनि वरी संदन अखियुनि में ॻोढ़ा, असांखे सभु कुझु आहे ईअं चवंदा आहिनि। जेकी दुनिया ॾेई सघे थी, संसार जा सभु ॿाहिरियां सुख असांखे आहिनि, पर असीं दुखी आहियूं, असांजी दिलि दुखी आहे। करोड़पति हो, अलाए केॾा करोड़ खेसि हुआ, वॾा कारखाना, हिकु सुशील स्त्री जा खेसि केॾो न प्यार कंदी हुई, संदसि धर्म पत्नी, 3 ॿार, इंटेलिजेंट, ब्राइट, वेल बिहेव्ड, सभु कुझु खेसि हो। जो इंसान जे करे चाहे खेसि सभु कुझु हो, तंहिं हूंदे छा थो करे, हिकु ॾींहुं वञे थो पंहिंजे जॻह जे खुॾ ते चढ़ी पुठे पासे टिपो ॾिए थो हेठि, चौकीदार फेरो ॾिए थो, ॾिसे थो ही केरु हिते किरियो पियो आहे, संदसि हॾा भॻा पिया आहिनि ऐं मोह पियो आहे, हयाती आहे की न। ॾिसनि था मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु पत्र छॾे वञे थो जंहिंमें लिखे थो, मुंहिंजे अंदर में बेआरामी आहे ॾाढी, मां सही नथो सघां, इन करे मां पाण खे ख़लास थो करियां। करोड़पति सुखी की न आहिनि। 10 दिस धावत, असांजो मन पियो भिटके 10 ॾींहं ॾसाउनि में पियो भिटके, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन करे असांखे बीमारियूं थियनि थियूं, इन करे असांजे अंदरि अशांती आहे। इन मन खे काबू करियो मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं। गौतम बुद्ध आयो 2500 वरहि अॻु, ऐं हिकु ॾींहुं खांसि पुछनि था तूं केरु आहीं, चवे थो मां आहियां अ फिजिशियन ऑफ द सोल, मां आहियां तव्हांजे रूह जो डॉक्टर। छो त सभु बीमारियूं, जिस्मानी बीमारियूं, उन्हनि जी पार अथव रूह में। जेकॾहिं तव्हांजा रूह ठीकु आहिनि, तव्हांजो शरीर पाण ई ठीकु थी वेंदो। अ फिजिशियन ऑफ द सोल। ऐं प्यारो दादा साधू वासवाणी बि ईअं मां सम्झंदो आहियां, ही टू वॉज अ फिजिशियन ऑफ द सोल, रूह जो डॉक्टर हो। ऐं अॼु इहो रूह जो डॉक्टर असांखे कहिड़ी प्रिस्क्रिप्शन ॾिए थो, मन परबोध हर के नाम। मन खे तव्हीं परबोध ॾियो, मन खे तव्हीं सम्झायो, मन खे तव्हीं हरीअ जे नाम सां ॿधो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अमेरिका मां हिकु पत्र आयो। इन पत्र में हिकु माण्हू लिखे थो,
त केतिराई योग जा रस्ता मूं अख़्तियार कया आहिनि, अभ्यास कयो अथमि, पर मन अञा नथो सिधो थिए। मन पियो भिटके ऐं जेसि ताईं मन पियो भिटके मूंखे त कुझु प्राप्ति थिए ई नथी। बेशक मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मन पियो भिटके। जेकॾहिं तव्हीं चाहियो त हिन मन खे तव्हीं ॿधो त हरि नाम जो अभ्यास करियो। अॼु खां ई वठी तव्हीं अभ्यास करियो, पर हरि नाम उहो जो तव्हीं पंहिंजे दिलि जे प्यार सां उचारियो था। नाम जेसि ताईं असीं प्रेम सां, प्यार सां, सिक सां, अंदर जो कीर, अंदर जे इश्क सां नथा उचारियूं त उहो बेफ़ाइदो आहे। इन करे नाम उचारियूं, उन में असीं प्यार ओतियूं। कल्ह मूंखे हिकु भेण मिली, चयाईं परे परे खां आई आहियां, नाम बि वरितो अथमि पर नाम उचारे नथी सघां। जंहिं वक़्तु वेहां थी नाम उचारण, मन पियो भिटके। तॾहिं मूं खेसि चयो, मुंहिंजी प्यारी भेण, तूं नाम उचार प्रेम सां, प्यार सां। नाम खे तूं प्यार कर। जंहिंखे असीं प्यार कंदासीं, असांजा वीचार पाण ई पिया उन पासे वेंदा। कोशिश करण जी ज़रूरत ई की न थींदी। ॾिसो, तव्हीं जे पंहिंजे ॿार खे प्यार करियो था, तव्हांजा वीचार वरी वरी पिया ॿार वटि वेंदा। जिते जिते मुंहिंजो प्यारु आहे, उते उते मुंहिंजी दिलि आहे। जिते जिते मुंहिंजी दिलि आहे, उते मुंहिंजो मन वेंदो। हिन वक़्तु असांजी दिलि आहे संसार सां, संसार जे पदार्थनि, संसार जे रूपनि सां। इन करे असांजो मन पियो भिटके, ॾहनि ॾसाउनि में पियो फिटके। प्यारु ओतियो, प्यारु आहे बख़्शीश। प्यारे प्रभुअ वटां अचे थी, घुरी वठो। वरी वरी प्यारे प्रभुअ खे पुकारियो, प्रभु मूंखे प्यारु ॾे। पंहिंजे कमल क़दमनि वास्ते मूंखे प्यारु ॾे। मूंखे ॿियो कुझु खपे की न, सभु कुझु तो मूंखे ॾिनो आहे। मूंखे प्यारु ॾे। नंढड़ियूं नंढड़ियूं प्रार्थनाऊं जेकॾहिं तव्हीं करियो वरी वरी। असीं अक्सर करे सुबुह जो उथी प्रार्थना करियूं था, ऐं वरी प्रभुअ खे विसारे छॾियूं था। राति जो वरी प्रार्थना करियूं था। पर असांजी प्रार्थना कहिड़ी? जंहिं वक़्तु प्रार्थना वेठा करियूं, चप पिया अखर उचारीनि, मन पियो भिटके, दह दिस धावत, ॾहनि ॾसाउनि में पियो भिटके। अजब लॻंदो आहे। प्रार्थना वेठो करियां, प्यारे प्रभुअ जे चरणनि में वेठो आहियां, मन पियो भिटके। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन करे वरी वरी वेनती रखंदो आहियां तव्हांजे चरणनि में। ॿियो न त कलाक खां पोइ थोरा ई सेकंड बचायो, 10 सेकंड, 15 सेकंड। हिकु कलाक में 3600 सेकंड प्यारो प्रभु असांखे ॾिए थो। इन्हनि 3600 सेकंडनि मां थोरा ई सेकंड बचाए नंढड़ियूं नंढड़ियूं प्रार्थनाऊं करियूं। आई लव यू गॉड, आई वॉन्ट टू लव यू मोर एंड मोर, आई वॉन्ट टू लव यू टू डिस्ट्रैक्शन, टू इंटॉक्सिकेशन। Grant me pure love and devotion for thy lotus feet, and so bless me that this world bewitching Maya may not lead me astray, and make me, blessed Master, an instrument of thy help and healing in this world of suffering and pain. नंढड़ियूं नंढड़ियूं प्रार्थनाऊं प्रभु मूंखे प्यार जी, प्रेम जी बख़्शीश ॾे। मां चाहियां थी त तोखे प्यार करियां, सभिनी खां वधीक मां तोखे प्यार करियां। तुंहिंजे प्यार जे नशे में मां गुम थी वञां। ऐं मूं ते आसीस कर त हीअ माया जा जगत तुर खे मोहे वेठी आहे, मूंखे तोखां गुमराह न करे, ऐं मूंखे बनाए पंहिंजे शेवा जो औज़ार इन दुखी दुनिया में। छो त मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, life can hold no higher privilege than this, to be an instrument of God's help and healing in this world of suffering and pain. ज़िंदगीअ में वॾी बख़्शीश इहा अथव जॾहिं प्यारो प्रभु असांखे पंहिंजो औज़ार बनाए थो दुखी दुनिया जे शेवा वास्ते।
नंढड़ियूं नंढड़ियूं प्रार्थनाऊं वञो कंदा हिकु ॾींहुं तव्हांजी दिलि बि प्रभुअ जे प्यार सां प्रभुअ जे प्रेम सां अची भरबी। दैट विल बी अ ग्रेट डे इन योर लाइफ। अजीब ॻाल्हियूं तव्हीं पोइ ॾिसंदा, पोइ तव्हीं सवलाईअ सां नाम जो अभ्यास करे सघंदा। पर नाम जो अभ्यास यकदमि शुरू करियो। हीअ जेका मौसूम शुरू थी आहे उतराण खां वठी, इहा मौसूम अभ्यास जी मौसूम अथव। इन मौसूम में there is a descent of holy vibrations from above. इन मौसूम में लहरूं अचनि थियूं अदृष्ट लोक मां, जे जिज्ञासुनि खे अची मदद कनि थियूं। अभ्यास शुरू करियो। अॼु वर्सीअ जो ॾींहुं आहे। वर्सी माना जंहिं वर्खा थिए। अॼु वर्खा थिए पई। इहा वर्खा तव्हीं वठी अॼु खां ई वठी तव्हीं अभ्यास शुरू करियो। थोरा ई मिंट वेही वञो नाम उचारींदा। प्यार में प्रेम में वञो चारींदा। ॿियूं सभु ॻाल्हियूं विसारे वञो नाम उचारींदा। पोइ वञो वक़्तु वधाईंदा। आहिस्ते आहिस्ते वञो वक़्तु वधाईंदा। केतिरा मूंखे चवंदा आहिनि असीं वेहूं था, पोइ असांजे गोॾनि में अची सूरु पवे थो। मूंखे चवंदा आहिनि असीं 20 मिंट वेही सघूं था। 20 मिंट पूरा थियनि था, गोॾा अची पुकारीनि था। के चवनि था पुठी अची थी वाका करे। के चवनि था असांजी ॻिची टेंस थी वञे। छो न मुंहिंजा प्यारा भाउरो, ईअं थींदो छो त असीं हिरियल कीन आहियूं। शांत में विहण में हिरियल कीन आहियूं। जेकॾहिं शरीर हिरी वियो पोइ तव्हांखे तकलीफ़ थींदी कीन। 20 मिंट तव्हीं वेही सघो था। तव्हांखे धन्यवाद। अॼु खां वठी चओ फ़क़ति 5 मिंट वधीक वेहंदुसि। इहो सूर जो मूंखे 20 मिंटनि खां पोइ थिए थो गोॾनि में या पुठीअ में या ॻिचीअ में, इहो सूर मां 5 मिंट सहंदुसि। 20 मिंटनि जे बदिरां तव्हीं 25 मिंट वेहो। हफ़्ते खां पोइ तव्हीं ॾिसंदा 25 मिंट तव्हीं सूर खां सवाइ वेही सघंदा। पोइ उते बीह न रहिजो। वरी चइजो 5 मिंट ॿिया, 30 मिंट मां वेहंदुसि, 5 मिंट मां सूर सहंदुसि। ईअं वञो वधाईंदा। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, वञो वधाईंदा। जॾहिं 105 मिंट तव्हीं शांत में वेही सघो यकसाई, पौणा 2 कलाक, वॾो अरसो कीन आहे। पौणा 2 कलाक, 105 मिंट तव्हांखे सहज समाधीअ जो आज़मूदो मिलंदो। पोइ त तव्हीं पिया निहारींदा त कंहिं वक़्तु प्रभु मूंखे वझ ॾिए थो, मां संसार जे विक्षेप खां परे थी वञी प्रभुअ जे चरणनि में विहां, वञी शांत में पंहिंजो वक़्तु गुज़ारियां। अजीब आज़मूदो आहे इहो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पर अभ्यास शुरू करियो। हींअर ई अभ्यास शुरू करियो। अॼु खां ई वठी अभ्यास शुरू करियो। नाम जो अभ्यास जो असांखे केतिरो वक़्तु अॻु शुरू करणु खपंदो हो, कयो कीन अथऊं। अॼु खां ई वठी वञी शुरू करियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असीं देह अध्यास में रहूं था। असीं पिया सम्झूं त असीं इहा देह आहियूं। असीं देह कीन आहियूं। देह त आहे वस्त्र, देह त आहे न शाल वांगुरु, देह त आहे न चोले वांगुरु। इन करे शरीर खे चोलो करे कोठियो अथनि, शरीर जो चोलो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असीं इहे चोला कीन आहियूं। असीं त उहो आहियूं जो चोलो पहिरे पियो घुमे। असीं त उहा चीज़ आहियूं न। असीं त उहा शक्ति आहियूं जा हिन देह खे हलाए पई, पर उहा शक्ति जा असीं अञा ॾिसी नथा सघूं। उहा शक्ति जंहिंजे द्वारा ई अखियूं ॾिसी सघनि थियूं, पर जंहिंखे ई अखियूं नथियूं ॾिसी सघनि। उहा शक्ति जंहिंजे द्वारा कन ॿुधी सघनि था, पर जंहिं शक्तिअ खे कन नथा ॿुधी सघनि। असीं उहा शक्ति आहियूं। इहा परूर पाइणी आहे, ऐं इहा परूर पायूं था जॾहिं नाम जे द्वारा, नाम जो हथियार खणी जॾहिं असीं पंहिंजे अंदरि घिरूं था। ईअं प्यारे दादा साधू वासवानी हिकु मौक़े ते असांखे चयो न, केतिरनि ई रस्तनि तां पंधु कयुमि पर मिलियो कुझु कीन। पोइ हिकु ॾींहुं नाम जो हथियार खणी मां पंहिंजे अंदरि घिरियुसि, सभु कुझु मिलियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, दह दिस धावत, उन जी दवा अथव इहा हिकिड़ी, मन प्रबोध हर के नाम। मन खे प्रबोध ॾियूं,
मन खे ॿधूं नाम सां मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं नाम जो अभ्यास करियो, नाम जो अभ्यास करियो। संत एकनाथ भागवत जी कथा कंदो हो, अहिड़ीअ तरह कंदो हो जो लोकनि खे देह अध्यास विसरी वेंदो हो। खेनि विसरी वेंदो हो त असीं इहे देह आहियूं। किथां किथां लोक ईंदा हुआ, हिन जे कथा में अची शामिल थींदा हुआ, पर हिकु माण्हू कीन ईंदो हो। उहो माण्हू हुन जो नालो हूंदो कुलकर्णी। पोइ हिकु ॾींहुं ही संत इन कुलकर्णी खे मिली वञे थो, वाट ते वञे पियो। कुलकर्णी मुंहिंजा प्यारा, सॼो नगर अचे थो भागवत जे कथा ते, तूं फ़क़ति नथो अची। साईं मां त चाहियां थो मां अचां, कुलकर्णी चवे थो। दिलि त घणेई अथमि त मां अचां, पर मां छा करियां? 7 ॻोठनि में मुंहिंजूं प्रॉपर्टीज़ आहिनि, 7 ॻोठनि में मुंहिंजूं ज़मीनूं आहिनि। हिकु हंधा ॿिए हंधि वञा, ॿिए हंधा टे हंधि, 7 हंधि उते वञा या तुंहिंजी भागवत जे कथा ते मां अचां, तूं पाण चओ। तॾहिं संत चवेसि थो त को त वक़्तु तोखे मिलंदो हूंदो फुर्सत जो। साईं मूंखे फुर्सत किथां, 7 ॻोठनि में प्रॉपर्टीज़, उनखे फुर्सत कहिड़ी मिलंदी? तॾहिं संत चएसि थो मुंहिंजा प्यारा, वक़्तु अचे पियो, ही संसार छॾिणो आहे। पोइ उन मुसाफ़िरीअ लाइ त तूं तयारी कर, उन मुसाफ़िरीअ लाइ त तूं तोशो कठो कर। साईं मां छा करियां, मां त बेवस आहियां, मूंखे त वक़्तु असुलु नथो मिले। तॾहिं चवेसि थो संत, तूं जंहिं वक़्तु वञी नदीअ में सनानु कंदो आहीं, उहो त तोखे वक़्तु मिले थो। जंहिं वक़्तु तूं नदीअ में वञी सनानु करी, वञी पुकार, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ऐं कुलकर्णी सचाईअ सां, दिलि जे प्यार सां, अंदर जे भक्तीअ सां वञी इहो नाम उचारे थो। फ़क़ति उहो वक़्तु जो वक़्तु शरीर सनानु थो करे, वरी 7 ॻोठनि में वञी पंहिंजा कम कंदो हो, खेसि विसरी वेंदो हो। पर जो वक़्तु सनानु कंदो हो संदसि शरीर, उहो वक़्तु ओम नमो भगवते वासुदेव, 7 ई ॻोठ विसरी वेंदा हुआसीं। ओम नमो भगवते वासुदेवाय खेसि यादि गुज़ारे वञे थो कुलकर्णी। चवनि था ॾिठो किन, ॿुधो किन, तारीख़ जी ॻाल्हि आहे, ॾंद कथा की न आहे। चवनि था जॾहिं हिन कुलकर्णीअ जे मृतक शरीर उनखे सनानु कराइनि था, पछाड़ी में सनानु कराईंदा आहिनि, सनानु कराईंदा आहिनि, शरीर जे अंदरां आवाज़ पियो अचे, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेव। नाम जी इहा महिमा अथव, नाम खे न छॾियो, नाम खे न छॾियो। नाम द्वारा तव्हांखे परूर पवंदी, तव्हीं देह कीन आहियो। ॾिसो असां मां कंहिंखे ज़रूरत थिए थी छा यादगिरी ॾियारण जी, त भई मां मर्द आहियां या मां ज़ाल आहियां, ख़बर अथऊं न, सॼो वक़्तु उन वीचार में रहूं था न। कॾहिं ॾिठो आहे मर्द सम्झे त मां ज़ाल आहियां, मर्द सम्झे त मां मर्द आहियां, ज़ाल सम्झे। यादगिरी ॾियारण जी ज़रूरत ई नथी पवे मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं। पर के अथव जिन खे यादगिरी ॾियारण जी ज़रूरत पवंदी अथव। सिंध में हुआसीं, गिद्धू बंदर में मेंटल हॉस्पिटल हूंदी, मेंटल असैलम। पोइ उते वरी वेंदा हुआसीं, उन्हनि खे वञी कुझु खाराईंदा हुआसीं। मूंखे ॾाढो वणंदो हो इन्हनि मस्तनि खे मिलणु, मस्तनि जे मुख मां घणेई ॻाल्हियूं ईंदियूं हुयूं। पोइ हिकिड़ो मस्तु हूंदो हो, चवंदो मां कुतो आहियां, मां इंसान की न आहियां, मां कुतो आहियां। भौंकंदो हो ऐं कुते वांगुरु भौंकंदो हो, एग्ज़ैक्टली एज़ दो अ डॉग इज़ बार्किंग। हाणे हुनखे वरी यादगिरी ॾियारणी, प्यारा तूं कुतो की न आहीं, तूं इंसान आहीं, तोखे प्रभु इंसानी चोलो ॾिनो आहे। हिकिड़ो वरी मस्तु हूंदो हो, चवंदो मां इंसान की न आहियां, मां छूछू गाॾी, बसि ईअं वठी जो कंदो हो, ॼण त छूछू गाॾी पई हलेसि। त ॾिसो असांखे को ज़रूरत थिए थी यादगिरी ॾियारे को अची त मां मर्द आहियां या मां ज़ाल आहियां। असांजे अंदरि इहो खुपी वियो आहे वीचार, मां मर्द आहियां, मां ज़ाल आहियां। साॻीअ तरह नाम जे अभ्यास द्वारा इहो खुपी वेंदो तव्हांजे अंदरि त असीं देह कीन आहियूं, असीं उहा शक्ति आहियूं। उहा नाम जी शक्ति असां मां हिकु उहा नाम जी शक्ति आहे। नाम के धारे सगले जंत, नाम के धारे खंड ब्रह्मंड। उहा शक्ति तव्हां मां हिकु आहे, पर उन जी परूर पवे थी जॾहिं असीं
नाम जो अभ्यास करियूं था, नाम जो अभ्यास करियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, वक़्तु मुंहिंजो गुज़री वियो आहे ऐं उहो बि ॾींहुं ईंदो जॾहिं पृथ्वीअ जो वक़्तु बि गुज़री वेंदो, हीउ शरीर बि किरी पवंदो। शल उन ॾींहुं मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तव्हीं साखी ॾियो त ही प्यारे दादा साधू वासवाणीअ जे दर जो हिकु ख़सीस ख़ादिम असांखे वरी वरी अची चयाईं त नाम न विसारियो, नाम जो अभ्यास करियो, नाम जो अभ्यास करियो, नाम जो अभ्यास करियो। अॼु खां ई वठी शुरू करियो मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं। ॿियो न चओ 15 मिंट असीं रोज़ नाम जो अभ्यास कंदासीं, पोइ हफ़्ते खां पोइ 20 मिंट करियो, हफ़्ते खां पोइ 25 मिंट, वञो वधाईंदा, वञो वधाईंदा। हिकु सभागे ॾींहुं हरे तव्हीं बि 105 मिंटनि खे पहुची सघंदा ऐं तव्हांखे बि सहज समाधीअ जो आज़मूदो मिलंदो। पर उते न बीहजो, हिकु क़दम वधीक, ईअं प्यारे दादा साधू वासवाणीअ चयो, हिकु क़दम वधीक तव्हीं खणो। उहो क़दम कहिड़ो? न विसारियो त नाम जा भॻल रूप दुखी, दरिद्र, दीन, ग़रीब, मिसकीन, पशु ऐं पखी जे प्यारा पिया रोज़ रोज़ कुसजनि पिया, रोज़ रोज़ लखनि जे संख्या में, लखनि जे तइदाद में पिया रोज़ रोज़ कुसजनि, दाहूं कंदा वञनि पिया, पुकारींदा वञनि पिया, पर को संदन दाह ॿुधे कीन। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहे दाहूं खणी वञी दरगाह में पहुचाइनि था ऐं इहे दाहूं पियूं अथव उन्हनि मास जे टुकरनि में जे असीं ख़रीद करे अची रंधिणनि में रधे मसाला विझी असीं खाऊं था। इहे दाहूं पिया खाऊं, दाहूं पिया खाऊं। उन्हनि जो हिसाबु हिकु ॾींहुं ॾियणो पवे थो। वधीक वक़्तु तव्हांखे तरसाईंदुसि की न। रोज़ रोज़ मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जीअं असीं ॿिया कम कारियूं करियूं, जीअं असीं पंहिंजा ॿिया फ़र्ज़ पालन करियूं, शलई कमनि जो कमु ई फ़र्ज़नि जो फ़र्ज़ु न विसारियूं, न विसारियूं। राति जो जागी कुझु वक़्तु असीं नाम जो अभ्यास करियूं, ॾींहं जो अचूं अची कंहिं न कंहिं दुखी, दरिद्र, दीन, पशु पखीअ जी शेवा करियूं, शेवा करियूं। जंहिं ॾींहुं असां कंहिं प्यासीअ खे पाणी न पीआरियो आहे, बुखायल खे रोटीअ टुकुर न खारायो आहे, नंगे खे वस्त्र टुकुर न ॾिनो आहे, जंहिं ॾींहुं असां कंहिं दुखीअ दिलि खे आथत न ॾिनो आहे, जंहिं ॾींहुं असां कंहिं बीमार खे संतनि जी बाणी न पढ़ी ॿुधाई आहे, ऐं जंहिं ॾींहुं असां कंहिं सूरदास खे रस्तो राह न बताई आहे, जंहिं ॾींहुं असां रस्ते तां के शीशनि जा टुकड़ा या केलनि जूं खलूं न खयूं आहिनि, असांजो उहो ॾींहुं अजायो वियो, अजायो वियो। केतिरा ॾींहं अजाया विञाया अथऊं, बचियल ॾींहं ख़बर की न कुपड़ीअ में घणा आहिनि, पर जे बि बचियल ॾींहं आहिनि, शल असीं अजाया न विञायूं, सजाया करियूं। राति जो जागी थोरो ई वक़्तु नाम जो अभ्यास करियूं। ॾींहं जो अची किन न किन दुखियनि, दरिद्रनि, पशुनि पखियुनि जी शेवा करियूं, शेवा करियूं। ऐं इन राह में विख अॻिते अॻिते वधाए हिकु सभागे ॾींहुं हरे गुरूअ जे कृपा सां, प्यारे प्रभुअ जे फज़ल महर सां असीं बि पंहिंजी मानिक यात्रा सफल करियूं, सफल करियूं, सफल। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, दादल कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति।
प्रभु तेरी कृपा से सब काम